कराची एक्सप्रेस न्यूज़ ते पटीदन मां इंसाफ राजपर जी रिपोर्ट शामिल कंदासीं त पटीदन जे सहाफ़ी बिलाल आराई जी चोरी थियण जे हवाले सां सहाफ़िन ऐं शहरनि बिलाल आराई सां गॾु अवामी प्रेस क्लब मां अतीकुर रहमान, इंसाफ राजपर, शहाबुद्दीन, नौशरा फिरोज खां, एम ज़फर ट्रगड़, इम्तियाज़ सुमरो, ज़मीर हुसैन लुंड, इल्ताफ़ कासमी, इफ्तिखार सियाल ऐं ॿियनि जी अॻवानी में नुसरत कैनाल ते धरणो हणी सहाफ़ी दोस्तन IG सिंध ऐं DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरा फिरोज आला हुक्मरान खां मुतालबो कयो आहे त चोरी थियल सामान जल्द वापस करायो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो कराची एक्सप्रेस न्यूज़। सपोर्ट बंद कई वञे ऐं जेको आम शहरीअ खे तोहफ़त ॾियण लाइ पुलिस क़ाइमु कई आहे, पर हिते छा आहे त पुलिस वारा जेके आहिनि पैसा वठी करे अपील था कयूं SSP साहब के खुदारा मामले जो नोटिस वठी करे असांजे साफ़ चोरी